मेड़ मां ख़बर ॾींदा हलो त मेड़ भरिसां ॿारनि जे ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो। औरत क़तल थी वई, संदसि मुड़ुस ऐं ॿ पुट ज़ख़्मी थी पिया। ॿारनि जी ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो, जहिड़े दौरान पुट खे बचाईंदे औरत क़तल थी वई, संदसि मुड़ुस ऐं ॿ पुट ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे त खेड़ा जे ॻोठ में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान डंडा लॻण सबबि 8 ॿारनि जी मां राति कोसो थॾे ते ई फौत थी वई, जहिड़े में मक़तूल औरत जो मुड़ुस मुहिब अली ऐं संदसि 2 पुट साहिब ऐं 7 वरनि जो यासीन खोसो ज़ख़्मी थी पिया। मक़तूल औरत जे वारसनि मूजिब गुलाम उमर नादिर दादन घरनि ते हमलो कयो। राति कोसो पुट साहिब खे बचाईंदे धक लॻण सबबि मारिजी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।